अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। सिंध जी 1714 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश। सरकारी मुलाज़िमनि जी पगार में 15% ऐं पेंशन में 5% वाध जो ऐलान। सरकारी मुलाज़िमनि जी मुख़्तलिफ़ अलाउंसिस में 30 खां 33% वाध करण जी तजवीज़। ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जी डिस्पैरिटी अलाउंस में 33% वाध जी तजवीज़। ग्रेड 17 खां 22 ताईं जे मुलाज़िमनि जी डिस्पैरिटी अलाउंस में 30% वाध जी तजवीज़। सरकारी मुलाज़िमनि जे 2016 खां 2021 ताईं जे इडाक रिलीफ अलाउंस के बुनियादी पगार में ज़िम करण जी तजवीज़। वफ़ाक़ पारां क़ौमी मालियाती अवार्ड जी मद में 1050 अरब रुपया मिलंदा। सर्विस ते सूबाई टैक्स उगाड़ी जो काथो 180 अरब रुपया लगायो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुखालिफ़ुर जे गोड़ में 33 अरब रुपयनि जे खसारे वारी बजट पेश कई। बजट में आमदनी जो कातो 1600 अरब 79 करोड़ 73 लख रुपया ऐं ख़र्चनि जो कातो 1700 अरब 13 करोड़ 58 लख रुपया लगायो वियो। पुलिस कांस्टेबल जो ग्रेड 5 मां वधाए 7 कयो वियो। सालियानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 332 अरब, तालीम लाइ 326 अरब, सिहत लाइ 206 अरब, अमन अमान लाइ 115 अरब रुपया मखसूस, समाजी तहफ़ुज़ लाइ 30 अरब, ज़राअत लाइ 36 अरब रखिया विया। तवानाई लाइ 2 अरब 5 करोड़ 50 लख ऐं वाटर एंड सीवरेज लाइ 224 अरब रुपया रखिया विया। 7 ज़िलनि में यूनिवर्सिटियूं या कैंपस क़ाइमु करण जो बि ऐलान। सिंध सरकार पारां नए माली साल में रेवेन्यू टैक्स उगाड़ी वारे हदफ में 20% वाध जो फैसलो। बजट दस्तावेज़नि मूजिब नए माली साल में रेवेन्यू टैक्स उगाड़ी जो हदफ 180 अरब रुपया मुक़रर कयो। गुज़िरियल साल रेवेन्यू टैक्स उगाड़ी जो हदफ 150 रुपया हो। सालियाने तरक़ियाती प्रोग्राम में ज़राअत ऐं आबाशी जे रिथाइण लाइ 36 अरब रुपया मखसूस। हारियुनि लाइ ॿिज, भाण ऐं जीतमार दवाउनि जी मद में 3 अरब रुपया सब्सिडी रखी वई। आबाशी मनसूबनि जे सार संभाल लाइ मजमूई तौर 5 अरब ऐं कैनालनि जी सफ़ाई लाइ 7 करोड़ 70 लख रुपया रखिया विया। बजट तकरीर दौरान मुखालिफ़ुर जो गोड़। बजट नामंजूर जा नारा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हेडफोन लगाए बजट पेश कई। संदसि चवणु हो त ख़बर हुई त मुखालिफ़ुर जा मेंबर गोड़ कंदा। 3.5 साल उन्हनि खे जेको करणो हो कयो। उन्हनि सां त हाणे पंहिंजा माण्हू बि गॾु न आहिनि। पहिरियों भेरो हिकु हुकूमत खे जमहूरी तरीक़े सां हटायो वियो। भारत जी दिफ़ाई बजट हर साल वधंदी आहे। 2020 खां पाकिस्तानी फ़ौज पंहिंजी बजट में का वाध नाहे कई। महांगाई खे नज़र में रखंदे ॾिसूं त दिफ़ाई बजट घटि थी आहे। महदूद वसीलनि अंदरि रही समूरियूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे रहिया आहियूं। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार संदसि चवणु आहे त शेख रशीद जो परॾेही ख़त बाबति ॾिनल बयान दुरुस्त न आहे। पाक फ़ौज ख़िलाफ़ मनगढ़ंत ऐं बेबुनियाद अफ़वाह पखेड़िया पिया वञनि। कूड़ जो सहारो वठी इदारनि खे निशानो बणाइण जो कंहिंखे बि हक़ न आहे। परवेज़ मुशर्रफ की तबीयत इंतहाई ख़राब है। फ़ौज की ख़्वाहिश है परवेज़ मुशर्रफ
वापस अचे। परवेज़ मुशर्रफ जी वापसी लाइ संदसि ख़ानदान सां राब्तो कयो वियो आहे। ईरान सां लाॻापनि खे नई बुलंदियुनि ताईं पहुचाइण चाहियूं था। ईरान सां लाॻापा बहितर करण अवलियन तरजीह आहे। भारत में इस्लामोफोबिया जे ताज़नि वाक़िअनि जी मज़म्मत करणी पवंदी। ईरान सां तवानाई मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। कश्मीर में इंसानी भञकड़ियुनि वारे मामले ते ईरान आॾो आवाज़ उथारियो आहे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी तेहरान में ईरानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। ईरानी वॾे वज़ीर हुसैन अमीर अब्दुलहमीद जो चयो आहे त इस्लामी दुनिया जे ॿिनि अज़ीम मुल्कनि ईरान ऐं पाकिस्तान विच में गहरा लाॻापा सालनि ते ॿधल आहे। अमरीकी हिक तरफ़ी पाबंदियुनि बावजूदि आलमी मैदान में अहिड़ा मैकेनिज़म मौजूद आहिनि जिन सां खेनि उमेद आहे त बहितरीन इम्कानी तरीक़े सां सहकार जारी रखी सघंदासीं। ईरानी वॾे वज़ीर पाकिस्तानी हममनसब बिलावल भुट्टो ज़रदारी खे बेनज़ीर भुट्टो जे दौरे जो यादगार एल्बम तोहफ़े तौरु ॾिनो। सुप्रीम कोर्ट पारां ECL में शामिल माण्हुनि खे परॾे वञण लाइ घरू खाते खां इजाज़त वठण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल चयो आहे त बाख्तियार माण्हुनि ECL जे रूल्स में तरमीम करे उन मां फ़ाइदो वरितो। जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबति पाण मुरादे नोटिस ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी चीफ जस्टिस चयो आहे त कानून ते अमल में का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पावर सेक्टर के न सुधारे वियो त मुल्की मैशियत के ॿोड़े छॾींदो। हिन साल 1100 अरब रुपया पावर सब्सिडी लाइ ॾिना विया आहिनि। नेपरा जो निज़ाम घणो मुंझियल आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त गैस जे शोबे जो गर्दशी कर्ज़ 1500 अरब रुपयनि खां वधी चुको आहे। गुज़िरियल हुकूमत रिकॉर्ड कर्ज़ करे वरिता। पाकिस्तान जे समूरनि वज़ीर आज़मनि जो एतिरो कर्ज़ वरितो, उन जो 80% कर्ज़ इमरान ख़ान वरितो। फितना खान तारीख़ जा सभ खां वॾा धाड़ा हया। शायदि ई दुनिया में को मिसाल मिले जॾहिं काबीना खां बंदि लिफ़ाफ़े जी मंज़ूरी वरिती वञे त असिस्ट रिकवरी यूनिट मनीगाला गैंग जो असिस्टेंट मेकिंग यूनिट बणिजी वियो आहे। नाजाइज़ कमनि जे एवज़ हीरा सवें कनाल ज़मीन ऐं अरबें रुपया फवाया विया। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। वफ़ाक़ी सरकार पारां इमरान ख़ान जे नाले ते 458 कनाल ज़मीन अतियो थियण वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइम। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान ख़ान खे सादिक़ ऐं अमीन जो जाली लक़ब ॾिनो वियो। शहज़ाद अकबर PTI हुकूमत ऐं वज़ीर आज़म लाइ ब्रोकर जो कमु कंदो हो। PTI हुकूमत में 458 कनाल ज़मीन इमरान ख़ान ऐं संदसि घरवारी जे नाले ते रजिस्टर्ड ट्रस्ट खे अतियो कयो वई। बनीगाला में 240 कनाल ज़मीन फरह गोगी जे नाले ते मुंतक़िल कई वई। इमरान ख़ान समूरनि मामलनि में पंहिंजो हिसो उगाड़ियो। वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद चयो आहे बनीगाला में घर जी मिल्कियत बाबति बि इमरान ख़ान कूड़ ॻाल्हायो। इमरान ख़ान ज़ाती मफ़ादनि लाइ मज़हब खे इस्तेमालु कयो। इम्पोर्टेड हुकूमत के गरीब तबके जी न अमरीका जी गणती आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमरीका जेको हुकुम ॾींदो मौजूदा हुकूमत उहो ई कंदी। PTI हुकूमत रूस खां सस्तो पेट्रोल ख़रीद करण जो मुआहिदो करे रही हुई पर ॿाहिरीं साज़िश ज़रिए संदन हुकूमत ख़त्म कई वई। इम्पोर्टेड हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे गरीब तबके ते महांगाई जो वधीक भार विझी छॾियो। एक्सप्रेस ट्रेननि जो भाड़ो 10 ऐं वैट जो 15% वधाइण जो ऐलान। रेलवे वारे वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक चयो आहे मुसाफ़िर ट्रेननि जो भाड़ो न पियो वधायो वञे छाकाणि त उन्हनि में गरीब सफ़र कंदा आहिनि। रेलवे जो खसारो 37 अरब रुपयनि खां वधीक थी वियो आहे। रेलवे खे रुगो रेलवे ऑफिसर ई हलाईंदा, उन में का मुदाख़लत न थींदी। माज़ीअ में रेलवे हेडक्वार्टर जा फ़ैसिला इस्लामाबाद मुंतक़िल कया विया।
डॉलर जी ऊंची उॾाम, ओपन मार्केट तोड़े इंटरबैंक में डॉलर जी मुल्य में वाध। इंटरबैंक में डॉलर महांगो थी 205 रुपया 10 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 1.5 रुपया वधी 206 रुपया 50 पैसनि जो थी वियो। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल पारां अवाम खे घटि चांहि पीअण जी अपील। एहसन इक़बाल चयो जेका चांहि पत्ती इंपोर्ट कंदा आहियूं उहा बि ओधर वठी इंपोर्ट कंदा आहियूं। अवाम चांहि जूं 1 या 2 प्यालियूं पीअण घटाए छॾे। तवानाई खे नज़र में रखंदे वापारियुनि खे बि कारोबार जा जल्द बंदि करण जी दरख़्वास्त कई। पंजाब जे नए माली साल 2022-23 जी बजट अॼु ऐवान में पेश थींदी या न, मामलो अञा ताईं रोलड़े जो शिकार। सूबाई वज़ीर राणा मशहूद चयो अॼु चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब असेंबली में पेश न थींदा। स्पीकर बजट कार्रवाई में रंडक विझी पंहिंजे आईनी ज़िम्मेवारी खां फ़रारी इख़्तियार करे रहियो आहे। अमरीकी कौंसल जनरल विलियम मैकॉनवेली चयो आहे त अमरीका ऐं पाकिस्तान विच में ख़ुशगवार लाॻापा वधाइण लाइ भरपूर किरदारु अदा कयो वेंदो। अमरीका पाकिस्तान सां लाॻापनि खे अहमियत ॾिए थो। संदन लाॻापा ॾहाकनि ते ॿधल आहिनि। अमरीका पाकिस्तान में इंसानी वसीलनि जी तरक़ी ख़ासि करे तालीम जे शोबे में क़ाबिल क़दुरु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। IMF इख़्तियारियुनि जो चवणु आहे त पाकिस्तान जी बजट खे मुस्तहकिम करण लाइ वधीक क़दम खणण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी बजट जो जाइज़ो वरितो पियो वञे। कुझु ख़र्चनि ऐं उगाड़ियुनि जी वधीक वज़ाहत लाइ पाकिस्तानी इख़्तियारियुनि सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। बजट खे IMF प्रोग्राम जे मुख्य मक़सदनि पटांदड़ बणाइण लाइ वधीक क़दम खणणा पवंदा। पाकिस्तान जी FATF जी कहिड़े लिस्ट मां निकिरण जो इम्कान। FATF जो इजलास अॼु जर्मनी में थींदो। पाकिस्तानी वफ़द जी क़यादत परॾेही मामलनि जी ममलकती वज़ीर हिना रब्बानी ख़र कंदी। पाकिस्तान FATF जे 34 मां 32 नुक़्तनि ते अमल करे चुको। पाकिस्तान मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दी जे माली मदद रोकण वारनि शर्तनि ते अमल कयो। ग्रे लिस्ट मां नालो निकिरण लाइ पुरुमीद। दादू में संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नारी मारिजी वई। गोली लॻण सबबि बनी ते गाह करण वेंदड़ हूर चांडियो थॾे ते ई क़तल थी वई। ॾखण भरिसां पुराणे तकरार तां पीरसन क़तल। ॻोठ कलराई शहर वटि हथियारबंदनि फायरिंग करे रज़ा मोहम्मद शर खे क़तल करण बाद फरार थी विया। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। टंडो अलहर में 2 ॾींहं अॻु क़तल करे वाह में लोढ़ियल नौजवान शरीफ़ निदो जो लाश नसीर वाह मां हथ। गिरफ़्तार जवाबदार बिरादरी जे नारी सां पसंदि जो परणू करण ते नौजवान खे क़तल करे लाश वाह में उछलाइण जो एतराफ़ करे वरितो। ऐं कोटड़ी साइट वारे इलाइक़े मां औरत 2 ॿारनि समेत मुबैना तौरु अगवा। रुबीना जे मुड़ुस जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। घरवारी ऐं ॿारनि खे बाज़ियाब करण जो मुतालबो।